जैसी ताईं जान हूंदी जान में, नात पढ़ंदासीं नबीअ जे शान में, नात पढ़ंदासीं नबीअ जे शान में। असन खे हिकिड़ी इल्तिजा आहे त हिन चैनल खे फ़क़ीर शौकत चांडे जो चैनल आहे, इस्लामी वीडियो ऐं इस्लामी हवाले सां गुफ़्तगू। तव्हांखे हर नात खान जे हिन में इंटरव्यू मिलंदा, कहिड़े बि नात खान जो ॾिसी सघंदा। मशहूरु नात खाननि जो नातूं, तक़रीरूं ऐं बहितरीनु शयूं हिन में तव्हांखे मिलंदियूं। तव्हां वधीक ॼाण हासिलु करण जे लाइ हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा त इंशा अल्लाह ताला जेको बि वीडियो ईंदो अवां सभ खां पहिरियां अवां ताईं पुॼंदो। हीउ इस्लामी चैनल जेको नओं शुरू कयो वियो आहे जनाब शौकत हुसैन चांडे जी महिनत सां, इन में वधि में वधि अवां जेको आहे सो हिसो वठो। चैनल जेको तमामु बहितरीनु चैनल आहे, जंहिंमें बहितरीनु क़िस्म जा इस्लामी नात, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़तूं, अल्लाह जी ज़ात जी सिफ़तूं ऐं तमामु प्यारा प्यारा आलिम ऐं जेके तमामु बहितरीनु क़िस्म जा असांजा इस्लामी भाइर आहिनि जेके नबीअ जे दीन जी ख़िदमत कनि पिया, उन्हनि सभिनि जी हीउ गॾियल हिकु प्रोग्राम आहे जेको असां सभु मुस्लमान भाइरनि ते फ़र्ज़ु आहे त असां बि पंहिंजे हिन सिंधी चैनल ऐं इस्लामी चैनल जेको तयारु कयो वियो आहे, जेको असां दोस्तनि यारनि खे भाइरनि खे ऐं जेके बि दोस्त ॾिसंदड़ आहिनि, इन सां मुहबत रखंदड़ आहिनि, इस्लाम सां प्यारु कंदड़ आहिनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ातिमुन नबी करे मञी ऐं उन ते जेके मुहबत जा पैगाम रसानियूं थियनि थियूं ऐं तव्हां ॾिसो था ऐं ॿुधो था, त तव्हां महिरबानी करे हिन इस्लामी चैनल खे वधि में वधि तव्हां हिनखे शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो ऐं उन बटण खे क्लिक कयो, जेको इहो घंटी वारो बटण आहे उन खे क्लिक कयो ऐं दोस्तनि खे बि ॿुधायो, पाण बि ॿुधो। शौकत हुसैन चांडे जा लख थोरा तव्हां जो हिन में हिसो वरितो आहे। शौकत फ़क़ीर ही चैनल जेको आहे सो इस्लामी तौर ते हलाए रहियो आहे, हिन में ॿियूं कोई बि अहिड़ियूं ॻाल्हियूं न आहिनि। इस्लामी जेको आहे सो चैनल जो ही प्रोग्राम आहे ऐं साईं महबूबनि सां मुहबत जो तरीक़ो जेको हिन इख़्तियार कयो आहे, ऐं उनजे जेके महबूब खे चाहींदड़ वारा आहिनि उन्हनि सां तरीक़ो तयारु आहे। नात ख़वानियूं ऐं जेके ॿिया पिरोगो तक़रीब थियनि थियूं आलमनि जा, उन्हनि ते सभिनि ते। एक मेरे नात खान से मुलाकात हो गई जिसका अपना एक चैनल बना हुआ है शौकत हुसैन चांडू के नाम से। खुद नात खानों से जाके मिलता है, उनसे कमेंट्स लेता है, उनकी वीडियोस रिकॉर्ड करता है और उनके प्रोग्राम जो है वो अपलोड करता है। मैं दोस्तों से गुजारिश करता हूँ कि इस चैनल को, शौकत हुसैन चांडू के चैनल को, जो कि शौकत हुसैन चांडू के नाम से ही है, तो आप उसको सब्सक्राइब करें, बेल लाइक करें, ताकि इस दोस्त की हौसला अफजाई हो जाए और वो आगे से और नए नात खानों से मिले और उनसे नात खानी करवाए, रिकॉर्ड करे, आप लोगों के सामने पेश